एक दिलचस्प कहानी सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं। हीअ कहानी ॿुधिजो, अगरि मज़ो अचे त पोइ लाइक और शेयर कजो। हिकु बादशाह हुयो, उनखे कूड़ी कहाणी जे ॿुधण जो वॾो शौक़ु हूंदो हो। पोइ राति जो जेका हुन कचहरी लॻंदी हुई, पोइ उते माण्हू खे चवंदो मूंखे जेको बि पंहिंजी कूड़ी कहाणी ॿुधाए पर सची न हुजे। जे सची हूंदी त उनखे अंदरि जेल में अंदरि विझंदो, बाक़ी कूड़ी कहाणी हूंदी उनखे मां इनाम ॾींदुसि। पोइ जेके माण्हू कहाणी ॿुधाईंदा हुया, सो जेके माण्हू ॿुधंदा हुया कूड़ी कहाणी त कूड़ी हूंदी आहे, पोइ हुननि खे इनाम ॾींदो हुओ। माण्हू अचे कहाणी ॿुधाईंदा हुया कूड़ियूं ऐं उन्हनि खे इनाम ॾींदो हुयो। आख़िरकार शहर वारनि जूं कहाणियूं ख़तमु थी वियूं। तर जूं में माण्हू अचनि पिया जेके कहाणी ॿुधाईंदा हुया, ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया। आख़िरकार उन्हनि जूं बि कहाणियूं ख़तमु थी वियूं। पोइ हिन जेको त पंहिंजे दरबार में घुराए चयो ॻाल्हि ॿुधो, वञो काॾो माण्हू वञी वठी अचो, मूंखे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाइनि। जेकर माण्हू न वठी ईंदो तव्हां सभिनि खे फांसी ॾींदुसि मां। हो अचे दरबारी अचे फांसा त काॾो आणियूं माण्हू त सभु उहे खुटिया जेके जेके कहाणियूं हुयूं त बादशाह खे ॿुधाए छॾियो आहे, रोज़ नयूं कहाणियूं कान अचनि। पोइ बादशाह खे चयो बादशाह सलाम तव्हांखे फांसी ॾियो भले, पर हाणे तुंहिंजो आहे माना अहिड़ो जेको त तुंहिंजो सुवालु आहे जेको त काॾो पूरो कयूं। तर जूं में को माण्हू कोन रहियो आहे, हर माण्हूअ जे तोखे कूड़ी कहाणी तोखे ॿुधाई, पर हाणे त कहाणियूं हुननि वटि कोन्हनि के। हाणे वरी तव्हां को वॾो को इनाम रखो त वरी को ॿिए हंधो माण्हू अचनि जेके तव्हांखे ॿुधाइनि। बादशाह जो ॻाल्हि ॿुधो, हाणे वञो ॾिसो तव्हां ॿिए हंधो को माण्हू वठी अचो, टे अगरि मूंखे कूड़ियूं कहाणियूं ॿुधाईंदो उनखे मां पंहिंजी धीउ बि ॾींदुसि, अधु मिल्कियत बि ॾींदुसि, पर उहे कहाणियूं हुजनि कूड़ियूं। जे अगरि सची कहाणी हूंदी त उनखे जेल में अंदरि विझंदो त 20 साल जेल में अंदरि उहो कमु कंदो। त हुन चयो ठीकु आहे, वञूं था। वरी चई ॻाल्हि ॿुधो, उन कचहरी वारे माण्हुनि खे चई ॻाल्हि ॿुधो, जेको बि माण्हू ॿाहिरियों अचे न, 2 कहाणियूं ॿुधाईंदो कूड़ियूं न, तव्हां चइजो कूड़ियूं इहे, पर जेका 3 कहाणी उहो ॿुधाईंदो, भली कूड़ी हुजे 3 कहाणी, पर पोइ बि तव्हां चओ इहा सची आहे, छाकाणि मूंखे भई धीउ न आहे ॾियणी। तव्हां सभई चइजो भाई इहा सची ॻाल्हि आहे, सची ॻाल्हि आहे, इहा कूड़ी न आहे। भली कूड़ी हुजे पर तव्हां चइजो सची आहे, जी मां भई धीउ न ॾियां कंहिंखे। त पोइ हुनखे जेल में छॾिया। बसि 3 कहाणी ॿुधंदा त हुनखे जेल में वरी ॿिया माण्हू ईंदा। हुन चयो हे त कमु ख़राबु करे छॾियो बादशाह। हाणे को माण्हू अचे 3 ॻाल्हियूं अगरि कूड़ियूं ॿुधाए, पोइ बि इहे चवे त माना आख़िरी कहाणी नाले चवे त हुनखे सच करे मञो। हाणे बादशाह जो हुकुम केरु न मञे। आख़िरकार माण्हू निकिरी पिया। वज़ीर खे चई कीअं बि कर, 2 ॾींहंनि जे अंदरि अगरि तूं माण्हू को कोन थो मुड़े न त तोखे फांसी ते लटकाईंदुसि। को माण्हू वठी अचे, को अचे मूंखे 3 कहाणियूं ॿुधाए, उनखे मां पंहिंजी धीउ ॾींदुसि, तूं उन ऐलान वञी इहो कर। पर जेका 3 कहाणियूं उहो खणंदो न, उनखे तव्हां सभई सच करे मञिजो, जी मां पंहिंजी धीउ बि न ॾियां ऐं हुनखे जेल में छॾियां। बादशाह न वज़ीर चयो बादशाह सलामत, हाणे इहा त सही थी ठगी आहे। अगरि को माण्हू महिनत करे 3 कहाणियूं पंहिंजूं तव्हांखे ॿुधाए, 3 कूड़ियूं हुजनि, पोइ बि तव्हां चओ त आख़िरी खे सच करे मञो। चई जेको मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे मञिणो पवंदो। आख़िर वज़ीर निकिरी पियो। वज़ीर आयो, ॻोल्हींदो रहियो, पर को माण्हू हिनखे अहिड़ो कोन मिलियो जेको 3 कहाणियूं कूड़ियूं ॿुधाए। अचे थकिजी आख़िर वण जेठो अचे वेही रहियो शहर खां ॿाहिरां। उते जेको नौजवान अचे मथो हिनजे बीठो, हुनखे सलाम ॾिनो। वज़ीर हुनखे जवाबु ॾिनो। उन नौजवान खे चयो चई लॻी त तूं वॾे घराणे जो को वज़ीरी, अलाए को कोटवारी ऐं त के माना अहिड़े ख़ानदान जो, पर ॾाढो परेशानी। ॻाल्हि छा आहे, इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे। चई न पोइ ॿुधाए त सही, मतां मूंखां हलो उन ॻाल्हि जो निकिरे। ये ॻाल्हि हीअं आहे, असांजो बादशाह उनखे कूड़ी कहाणियुनि जे ॿुधण जो शौक़ु आहे। त हुते शहर जे माण्हू त कहाणियूं ॿुधायूं, उन्हनि जूं कहाणियूं खुटी वियूं। हाणे मूंखे मोकिलियईं हेॾे, मां ॾाढी माना ॻोल्हा कई, पर हर माण्हू चए थो हिकिड़ी कहाणी चओ त ॿुधायूं, 2 चओ त ॿुधायूं, 3 कहाणियूं त हाणे कोन असां वटि। सो इन करे हाणे हिते जे वेही रहियो। हाणे मां वेंदुसि त बादशाह लॻे थो मूंखे फांसी ते लटकाईंदो या जेल में विझंदो। इन ई हाणे फिक्र में वेठो आहियां। चई ठीकु आहे, मां हलां थो, 3 कहाणियूं मां ॿुधाईंदुसि हुनखे। चई नौजवान ॻाल्हि ॿुधो, मूंखे तुंहिंजे मथां रहम थो अचे, तूं ख़ूबसूरत ई शहज़ादो ई, 2 कहाणियूं तूं कूड़ियूं ॿुधाईंदे, 3 जॾहिं तूं कूड़ी ॿुधाईंदे न, बादशाह इहो चई छॾियो आहे त तव्हां हिनखे सच करे मञिजो, जीअं मां पंहिंजी धीउ हुनखे न ॾियां। जेकर 3 कूड़ियूं करे मञंदासीं त पोइ हुनखे धीउ ॾियणी पवंदी। त तूं नौजवान, मूंखे तुंहिंजे मथां रहम थो अचे, तूं 3 कहाणियूं ॿुधाईंदे कूड़ियूं, पर बादशाह आख़िरी कहाणी खे सच करे मञंदो।
ऐं उन में को सभिनी को मञराईंदो ऐं तोखे जेल में छॾींदो, तुंहिंजी निंढड़ी उमिरि आहे, तूं वञ हिन ॻाल्हि खे छॾ। चई न तूं मूंखे वठी हल, मूंखे जेल क़बूल आहे, मूंखे वठी हल तूं। जे मां 3 कहाणियूं मुंहिंजूं तस्लीम कयूं बादशाह कूड़ियूं, पोइ त मूंखे धीउ पंहिंजी ॾींदो न? जी हा, पोइ तोखे ॾींदो। बादशाह जी कौल आहे, कचहरी जी ॻाल्हि आहे। चई तूं मूंखे वठी हल। आख़िर वज़ीर हिनखे वठी सिधो आयो हुते, अचे बादशाह सां मिलियो। चई मां हे नौजवान वठी आयो आहे, हे तव्हांखे 3 ॻाल्हियूं ॿुधाईंदो, जेको कूड़ियूं कहाणियूं तव्हांखे 3 ॿुधाईंदो। हे ॻाल्हि ॿुध नौजवान, तुंहिंजूं 3 ॻाल्हियूं अगरि कूड़ियूं थियूं त मां तोखे पंहिंजी धीउ बि ॾींदुसि ऐं तोखे मां अधु मिल्कियत बि ॾींदुसि। चई ठीकु आहे। हिनखे खारायो पीआरियो, राति थी, कचहरी वेठी अचे। चई बा शुरू कर पंहिंजूं कहाणियूं। हाणे पहिरीं कहाणी हिन शुरू कई। चई बादशाह सलामत, मां पंहिंजी ज़मीन ते हर पियो कयां। मुंहिंजी माउ मुंहिंजे लाइ मानी खणी आई, उन सां गॾु 2-3 अंब बि खणी आई। मां उहे अंब खाधा मानी सां। पोइ जेके इहे जेके खेखड़ियूं हुयूं अंबनि वारियूं, इहे खणी वरी मां ॾांदनि जे मथां रखे छॾियूं। मां चयो सुकनि भली हिकिड़े। पोइ हिते मींहं जे फुड़ फुड़ पई, उहे खेखड़ियूं उतां फुटी अंब थी विया। अंब जो थी विया। मां चयो हाणे केरु खपे, भली ॾांदनि जे मथां बीठी हुजनि। पोइ ॾींहं गुज़रंदा विया, उहो वॾो वणु थी वियो ॾांद जे मथां। मां हर बि कयां पियो, मथां छांव मुंहिंजे, अचे अंब झलियईं, सॼो ॻोठु पियो अंब खाए। आख़िरकार इहा ख़बर पई की ॿाहिरि मुल्कारनि खे राति उहो ॿेड़ा काहे अचे असांजे ॻोठ में अचे, उहे ॾांद उन ॿेड़नि में विझी खणी हलिया विया। उहे मुंहिंजा ॾांद अंबनि सूधो त अॼु ताईं कोन लभिया आहिनि। मार्केट में अंब ॾिसंदो आहे, इहा ख़बर पवंदी आहिनि असांजे ॾांद जा अंब। पोइ हाणे ख़बर न अलाए कहिड़े मुल्क में आहिनि। अचे हिते कचहरी टहक ॾिनो, अचे कचहरी खिली। चई भेड़ा सौ सिधो कूड़ ई निजो। उते ऋण पट सुकल जाइ ते ॿेड़ा काहे, उतो ॾांद खणी अंबनि सूधो। सम्झी? चई मां त ॻाल्हि तव्हांखे पंहिंजी ॿुधाई न। चई भाई इहा ॻाल्हि कूड़ी आहे, वाक़ई सही सिधी। अब ॿी ॻाल्हि ॿुधाए। चई बादशाह सलामत, असां पंहिंजे उते पंहिंजे वेठा हुआसीं पंहिंजे इलाइक़े में ॻोठ में। उते का बरसाति कोन पई, 2-3 साल गुज़री विया। पोइ वेही वेही हिकु ॾींहुं मूंखे कावड़ अचे वई। मथां बादल वञनि पिया, मींहुं न पियो वसे। मूंखे कावड़ आई, वॾो लकुड़ो खयो, अचे थो बादलनि खे मारियां। अचे जो बादलनि खे कुटियुमि त बादल अचे फासार, हेॾे भॼन हेॾे भॼन। आख़िरकार बादलनि रोई ॾिनो। जेको रुनो, जेके हुनजा ॻोढ़ा किरिया, उहा बारिश थी पई। अचे जो बारिश थी, अचे जो बारिश थी त सॼो इलाइक़ो बुॾियो। मां पंहिंजो घरु, 2-3 मुंहिंजा माइटनि जा घर हुया, मां पंहिंजा जानवर सभु मां खणी तरी ते झले पीर, मां उन्हनि खे बचायो बोॾको। बाक़ी ॿियो सॼो इलाइक़ो बुॾियो बरसाति मां। अचे कचहरी टहक ॾिना। चई माना एॾो वॾो कूड़, बादलनि खे लकुड़ो हई, वरी बरसाति थी, तरी ते बचाई सॼो पंहिंजो घरु ऐं पंहिंजा माइटनि जा घर। मां चयो आहे जेको मूंसां थियो आहे सीन मां तव्हांखे ॿुधायो आहे, तव्हां हाणे मञो या न मञो। हुन चयो इहो त सफ़ा सौ सिधो कूड़ आहे, मार पोइ। चई बसि ठीकु आहे, हाणे 2 ॻाल्हियूं थियूं। हाणे 3 ॻाल्हि ॿुधाए। चई हाणे 3 ॻाल्हि अॼु न ॿुधाईंदुसि, हाणे ॿुधाईंदुसि सुभाणे राति वारी आहे। अॼु राति ख़तमु थी वई। बादशाह बि चयो ठीकु आहे। कचहरी खे वॾो मज़ो आयो। जॾहिं हुनखे वञी उताक में सुम्हारे आया, हिते बादशाह सभिनी खे चयो ॻाल्हि ॿुधो, सुभाणे हे 3 ॻाल्हि ॿुधाईंदो। केॾी बि कूड़ी हुजे पर तव्हां सभई चइजो भई इहा सच आहे, वाक़ई बि सच हूंदो। इहो वाक़ई बि सच थी सघे थो। को बि न चवे त को कूड़ आहे, न त मूंखे भई धीउ ॾियणी पवंदी। कंहिं बि इहा ॻाल्हि कई त उन जी मुंडी कपे छॾींदुसि। हाणे बादशाह जो हुकुम। चई ठीकु आहे। जॾहिं राति जो आयो, हुनखे वज़ीर हुनखे वठियो अचे पियो। हाणे ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ वज़ीर हिनखे चयो, चई ॻाल्हि ॿुधो, जे हिनमहिल तूं भॼी वञी त मां तोखे भॼाए छॾियां शहर खां, भॼी वञ। तूं नौजवानी हुननि प्लान ठातो आहे, तुंहिंजी 3 ॻाल्हि खे हो सच करे सम्झंदा ऐं तोखे जेल में छॾींदा। मूंखे तुंहिंजे मथां रहम थो अचे त मां तोखे भॼाए छॾियां। चई वज़ीर ॻाल्हि ॿुध, जे अगरि मां जेल में वेंदो त इहो मुंहिंजो भाॻ आहे। जे मूंखे बादशाही धीउ मिली त इहो ई मुंहिंजो भाॻ आहे। मां 3 ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदुसि, भली कूड़ सम्झनि, भली सच करे सम्झनि, मां ॿुधाईंदुसि ज़रूरु। चई हल भला। अचे वेठा, कचहरी थी। चई मां ॻाल्हि कर 3। चई बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, असांजो जेको ॾाॾो हुयो उहो वॾो आसूदो, उहो बादशाह हुयो, पर असांजी क़िस्मत बुराई जो असां वञी हारी थियासीं। भई ॾाॾो असांजो बादशाह हुयो। चई हा। चई पोइ उन ॾे तुंहिंजो ॾाॾो आयो, तव्हां वटि अची वियो ॾुकार। पोइ तुंहिंजो ॾाॾो आयो, चई असांजी कुझु मदद कर। पोइ असां वरी ॾाॾे छा कयो,
जो उनखे 25 बैलगाड़ियूं ॾिनई सोन जूं। ये भाई वठ तूं खणी वञ ओॾे वञी तूं खपाए। पोइ जॾहिं तूं वटि थियनि त पोइ 25 बैलगाड़ियूं असांखे सोन जूं व्याज सूधो ॾिजांइ असांखे। पोइ जेको व्याज थिए जेॾीमहिल तूं मोटाई त 25 बैलगाड़ियूं हिते का आयो तुंहिंजो ॾाॾो। त हाणे इहा मूंखे ख़बर पई पुछा कंदो रहियो तुंहिंजी। मूंखे पोइ वज़ीर मिलियो, वज़ीर चयो त फिलाणे जो हे पोटो आहे। सो मां हाणे आयो आहियां तो ॾे। हाणे 25 बैलगाड़ियूं सॼियूं सोन जूं अथव तव्हां ॾे। हाणे हिसाबु कर त व्याज सूधो घणियूं बैलगाड़ियूं असांखे थियनि थियूं। जे अगरि ॻाल्हि इहा सची आहे असांखे हिसाबु किताबु ॾे, बैलगाड़ियूं ॾे उहे सोन वारियूं मोटाए त मां हलियो वञा। जेकर कूड़ आहे त उहो ॿुधाए असांखे छा आहे सच आहे। कचहरी सॼी चइबो आहे सच आहे सच आहे। 25 बैलगाड़ियूं सोन जूं हूंदियूं ॾिनियूं हूंदई। बादशाह चयो त हेले भागा जेके शहर जा माण्हू चवंदा इहो सच आहे। 25 बैलगाड़ियूं मां 5 बादशाहियूं गॾाया अथई, 25 बैलगाड़ियूं सोन जूं न थींदियूं। हाणे जे अगरि जे मञा थो सही आहे ॻाल्हि त हिनखे ॼणियूं पवंदियूं घटि में घटि 40-50 गाॾी थी बैलगाॾी। हे त मां 8 बादशाहियूं गॾु कयां त बि हिनखे माना पूरो थियण जी न थींदी। ऐं इन खां बहितर आहे मां भई धीरे ई जिन छॾायां। ॻोठा में जॾहिं चुप कयो कमीना, इहो बिल्कुलु सौ सिधो कूड़ आहे हिन जो। 25 बैलगाड़ियूं किथे असांजे ॾाढो हिननि खां वठी आयो। जेकर कूड़ आहे मूंखे भई धीरे अधु मिल्कियत ॾे त मां महिल में शादी करे वञा। जे सच आहे त असांखे बैलगाॾियूं ॾे त असां वञां। हिते बादशाह जो भाई इहो कूड़ आहे सौ सिधो। कचहरी जॾहिं कूड़ आहे सभई जो कूड़ आहे इहो। सभिनी चयो त बादशाह सलाम जी तव्हां चयो त कूड़ आहे त पोइ कूड़ हूंदो। ओॾी महिल हिनखे पंहिंजी धीउ ॾिनई। हे शादी करे अधु मिल्कियत खणी ॿाहिरि निकितो। वज़ीर अचे हिनखे सलाम कयो। वज़ीर चयो तूं वॾो दिमाग़ु वेड़ायो। जे अगरि बैलगाड़ियूं मञे पियो 8 बादशाहियूं गॾु कनि त एतिरियूं बैलगाड़ियूं कोन थियनि सोन जूं। पर तूं पंहिंजे दिमाग़ जो कमु वरितो ऐं मुंहिंजी बि जेको अथव तूं इज़त कराई, मूंखे बि बचाई मरण खां ऐं पाण बि बची वियो। धीउ बि हुन खां वरितई त हुन खां मोकिलाए वज़ीर खां निकिरी पियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। तो जिते किथे जेके ॿीड़ियूं ॻाल्हियूं कहाणियूं या अहिड़ा मसाला थियनि त माण्हू पंहिंजो कोई दिमाग़ जो बि इस्तेमालु करे त असांखे छा चवणो आहे छा करिणो आहे, जंहिंमें पंहिंजो बचाव बि थिए। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि कहाणी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वरी इनशाला ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।